निगरान वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में टैक्स निज़ाम में शफ़ाफ़ियत आणण लाइ क़ौमी टैक्स अथॉरिटी ठाहिण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रिए मुताबिक़ निगरान हुकूमत मुल्क में टैक्स जे शोबे में बहितरी आणण लाइ हिक फ्रेम वर्क तयार कयो आहे, जंहिं तहत टैक्स जे खाते में वॾे पैमाने ते तब्दीली तजवीज़ कई वई आहे। ज़रिए मूजिब टैक्स निज़ाम में आसानी ऐं शफ़ाफ़ियत आणण लाइ FBR ऐं सूबाई टैक्स अथॉरिटीज़ खे ज़िम करे क़ौमी टैक्स अथॉरिटी ठाहिण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रिए जो वधीक चवणु आहे त कस्टम्स जा मामला हलाइण लाइ हिकु बोर्ड ठाहियो वेंदो। उन बोर्ड में मुख़्तलिफ़ वज़ारतुनि जा सेक्रेटरीज़ शामिल हूंदा। टैक्स पॉलिसी लाइ हिकु अलॻि खातो हूंदो जेको नाणे खाते जे मातहत हूंदो। उहो खातो टैक्स बाबति पॉलिसी तजवीज़ कंदो, जंहिं ते अमल दरामद करण न करण जो फ़ैसिलो नाणे खाते कंदो। ज़रिए जो वधीक इहो बि चवणु आहे त खंड समेत ॿियनि वॾियुनि सनअती शोबनि जी पैदावार जी स्मगलिंग जे ख़तरे खे घटि ऐं ख़तमु करण लाइ इलेक्ट्रॉनिक इनवाइसिंग सिस्टम आंदो वेंदो, जंहिं ज़रिए मालूम थी सघंदो त फैक्ट्री मां निकितल सामान केॾांहुं वियो ऐं उन खे इस्तेमालु कंदड़ सारिफ़ केरु हो।